तव्हां ते रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि तव्हां त जेको आहे रोज़े जे बारे पुछण खे फर्ज़ करार ॾिनो आहे जो हर आए माण्हू खां जेको आहे पुछा कयो दादा तोखे रोज़ो आहे तोखे रोज़ो इहो कमु तुंहिंजो न आहे अल्लाह वटि पाण उहो इंसान जवाबु ॾींदो जेकॾहिं 11 महीना तुंहिंजे पाड़े वारो आहे बुख ते गुज़ारियईं तूं उन खां इहा ॻाल्हि न पुछियो इन खां कॾहिं इहो सवाल न कई त भाउ बेख़बर घर में कुझु आहे तो वटि खाइण पीअण लाइ पर रमज़ान शरीफ़ महीने में जेको आहे रोज़े लाइ तूं उन खां पुछे थो त पोइ तोखे पंहिंजे अंदर जे इंसान खां सवाल करणु खपे त 11 महीना बुख ते उन गुज़ारिया उन खां मां सवाल न कयुमि अॼु रमज़ान शरीफ़ जा रोज़ा आहिनि त मां कहिड़े मुंहं सां उन खां सवाल कयां दादा तूं रोज़ो रखियो आहे या न 11 महीना उन खां उनजे चुल्ह ॿरण जो उन खां उनजे खाधे पीते जो तूं सवाल न कयो त हाणे 12 महीने में तोखे कोई अख़्तियार न आहे जो अल्लाह जे बाननि खां तूं पुछंदो वठ त तोखे अदा रोज़ो आहे या न रोज़ो रखी त हाणे तोखे घुर्जे त इख़लास सचाई पंहिंजे अंदर में पैदा कर